मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, बलूचिस्तान पाकिस्तान जो उहो सूबो आहे जंहिंमें सोन ऐं ट्रामे जा एतिरा त वॾे पैमाने ते ज़ख़ीरा आहिनि, जेकॾहिं उहे कढिया वञनि, उन्हनि जी एक्सप्लोरेशन थिए त उहा 1000 अरब डॉलरनि ताईं थी सघे थी। जहिड़ी तरह यूनाइटेड अरब इमारात, कतर, सऊदी अरब ऐं यमन, उन्हनि जे मुल्कनि में जेको पेट्रोल निकितो, सोन निकितो, उन सोन ऐं पेट्रोल निकिरण जे करे उहे मुल्क तरक़ी करे विया ऐं अमीर बणिजी विया। पर हितां जे पाकिस्तान जी सूरत हाल इहा आहे त 34 सालनि खां वठी करे चीन जूं कंपनियूं पाकिस्तान जे बलूचिस्तान सूबे मंझां ट्रामे ऐं सोन जूं खाणियूं जेके आहिनि उहे उतां एक्सप्लोरेशन जे थ्रू कढनि था पिया ऐं उन जो जेको नाणो मिले थो, क़ीमत मिले थी, पेमेंट थिए थी, उहा मर्कज़ खे थिए थी, वफ़ाक़ खे थिए थी ऐं पाकिस्तान जे अस्करी क़ुवत खे थिए थी। उन जे करे अॼु बि बलूचिस्तान मुआशी तौर ते तंगदस्त आहे। अॼु बि इस्पताल, स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटियूं, बेसिक हेल्थ यूनिट ऐं इंफ्रास्ट्रक्चर, रोड, बुनियादी सहूलियतूं बलूचिस्तान जे अवाम खे कोन्हनि, नौकरियूं कोन्हनि, रोज़गार कोन्हे, हुननि जो मुआशी क़तल थो थिए, हुन जा माण्हू खजी था वञनि, अगवा थी था वञनि, मिस थी था वञनि, खंभिजी था वञनि, पोइ उन्हनि खे लाश था मिलनि या इज्तमाही क़बरूं थियूं मिलनि। जेको हुते आवाज़ु बुलंद थो करे डॉक्टर माहिरंग बलोच जे शिकिल में या ॿियनि बहादुर अॻवाननि जी शिकिल में, त उन्हनि माण्हुनि खे उनजी ज़िंदगी उन्हनि ते तंग कई थी वञे ऐं उन्हनि जे लाइ अज़ाब पैदा कया था वञनि। मुंहिंजा प्यारा साथियो, 160 किलोमीटर रिकॉर्डिक एरिया जी ज़मीन हिकु उहा माइनिंग कंपनी आहे जंहिंजा 13 दुनिया जे मुल्कनि में इन्वेस्टमेंट आहे ऐं उहे हिते एक्सप्लोरेशन कंदा आहिनि। उन्हनि खे 160 किलोमीटर बलूचिस्तान जी ज़मीन ठीके ते 40 सालनि जे लाइ ॾिनी वई आहे त तव्हां चयो था सोन ऐं ट्रामो कढो। हाणे उन्हनि इहो मुआइदो जेको कयो आहे उहो हाफ़िज़ जनरल आसिम मुनीर कयो आहे, जेको पाकिस्तान आर्मी जो चीफ आहे। पाकिस्तान आर्मी जे चीफ इहो मुआइदो कयो आहे त हाणे जेको उतां निकिरंदो सोन ट्रामो 2028 में उन जो 50% 50% जेका उतां जी उपज थींदी उहा बैरिक कंपनी खे वेंदी। बैरिक कंपनी सम्झी सघो था त उहा केरु आहे। बैरिक कंपनी माना अस्करी क़ुवत, पाक फ़ौज ऐं 25% वफ़ाक़ी हुकूमत खे, बाक़ी 25% बलूचिस्तान खे। हाणे असुल ॻाल्हि इन ते था अचूं त 25% तव्हां बलूचिस्तान खे ॾींदव, जॾहिं त तव्हांजो उतां जे ट्रामो ऐं सोन निकिरंदो, उहो सोन ऐं ट्रामो वेंदो जर्मनी, मिटी जर्मनी वेंदी। जर्मनी में उते प्रोसेस जे थ्रू, खोजना जे थ्रू ऐं उते जेका उनजी थींदी प्रॉपर उनजी सोन जी ऐं ट्रामे जी उन मिटी खां जेको ख़ारिज कयो वेंदो उहो थींदो जर्मनी में। कहिड़ी ख़बर आहे, इहा कहिड़ी पक आहे त केतिरे जो सोन निकितो, ट्रामो निकितो ऐं केतिरो तव्हां बलोचनि खे ॾिनो। 50% त आर्मी खणंदी, 25% त वफ़ाक़ी हुकूमत खणंदी, हाणे 25% बाक़ी जेको बलोचनि जे लाइ आहे उहो उन्हनि खे तव्हां ॾींदव। तव्हां चओ था त यमन वारा बि जर्मनी में था वञनि, UAE, कतर, सऊदी अरब उहे बि जर्मनी में था वञनि, त असां बि जर्मनी में वेंदासीं। बाबा ॻाल्हि इहा आहे त सऊदी अरब वारनि जी हिकिड़ी क़ौम आहे, UAE में हिकिड़ी क़ौम आहे, कतर में हिकिड़ी क़ौम आहे, अहिड़ी तरह यमन में हिकिड़ी क़ौम आहे, पर पाकिस्तान में हिकिड़ी क़ौम न पर 4 क़ौमूं आहिनि। हिते 4 क़ौमूं आहिनि। त उहा शइ जेका 2028 में रिकॉर्डिक एरिया मां जेको तव्हां कढंदव ट्रामो ऐं सोन, उनजी क़ीमत 1000 अरब डॉलरनि जी आहे। 1000 अरब डॉलर जेकर तव्हां अदा करियो त तव्हांजो सॼो कर्ज़ु लही सघे थो। उहे जेके पैसा ईंदा उहे तव्हांजा 50% मिलिट्री ॾे वेंदा, 25% वफ़ाक़ ॾे वेंदा, 25% बकौल तव्हांजे त उतां जे माण्हुनि खे मिलंदा। नौकरियूं कहिड़ियूं ॾींदव?
नौकरियूं अथव त तव्हां चओ था त 80% उतां जे माण्हुनि खे ॾींदासीं। 80% चौकीदार, भंगी, पटेवाला, क्लार्क, माली या कंहिं जेकॾहिं स्कूल क़ाइमु कंदव त उन स्कूल में प्राइमरी टीचर या लेब असिस्टेंट। पर जेकॾहिं 20% तव्हां चओ था त असां ॾींदासीं ॿियनि माण्हुनि खे। हाणे 20% जेके हूंदा उहे तव्हांजा CEO हूंदा, मैनेजिंग डायरेक्टर हूंदा, जनरल मैनेजर हूंदा, चेयरमैन हूंदा, इदारनि जा सरबराह हूंदा। मालिक त उहे थिया न। बलोचनि खे छा ॾिनव क्लार्की जो कैडर? बलोचनि खे तमामु वॾे पैमाने ते हुननि जे वजूद खे तव्हां तहस नहस कयो आहे। सुई गैस बलोचिस्तान मां निकिरे, जंहिं इलाइक़े मां निकिरे, उन इलाइक़े जो सुई वारनि खे तव्हां गैस न ॾियो। हाणे तव्हां उन इलाइक़े मां जितां गैस निकिरे उनखे तव्हां गैस न ॾियो त पोइ असां कीअं सम्झूं त फॉर्म 47 तहत मर्द वजूद में आयल हुकूमत शहबाज शरीफ़ फॉर्म 47 जो वज़ीर आज़म आहे। सदर ज़रदारी खे तव्हां सदर उन जे करे कयो आहे छो त हुन कैनालनि जे अप्रूवल ते तव्हांखे सही करे ॾिनी आहे। ऐं उहा कैनालनि ते अप्रूवल जी सही खां पोइ तव्हांजे चोलिस्तान जी 6 कैनाल जेके निकिरंदा उते 60 लख जेका एकड़ ज़मीन आबाद थींदी उहा तव्हांजे फ़ौजियुनि जी हूंदी ऐं उतां जे सेंट्रल पंजाब जे माण्हुनि जी हूंदी। सिंधी ग़ुलाम, बलोच ग़ुलाम, सराइकी ग़ुलाम, पख्तून ग़ुलाम। सेंट्रल पंजाब जेको आहे उनजी बालादस्ती आहे सभिनी वसीलनि ते। हिन मुल्क जे सभिनी वसीलनि ते सेंट्रल पंजाब क़ाबिज़ आहे। फॉर्म 47 जो वज़ीर आज़म ऐं सदर जेको हींअर इक़्तिदार में वेठो आहे आसिफ अली ज़रदारी, उन्हनि वटि के बि अख़्तियारात कोन्हनि। जेकॾहिं अख़्तियार हुजे त पोइ जेकॾहिं जेका माइनिंग कंपनी आहे जंहिं सां मुआहिदो थिए थो त उन सां मुआहिदो वज़ीर आज़म करे, उन सां सदर जो राब्तो थियणु घुरिजे या हिकिड़े फ़ौज जे सरबराह जो थियणु घुरिजे। फ़ौज जे सरबराह जो कमु इहो आहे त तव्हां सरहदुनि जो दिफ़ा करियो, ट्रेड अवामी, कामर्स अवाम वटि, टैक्सेशन अवाम वटि, उमूर ख़ारजा अवाम वटि, उमूर दाख़िला अवाम वटि, हितां जो नाणो अवाम वटि। माना अवाम माना केरु? इलेक्टेड वज़ीर आज़म। पर इलेक्टेड वज़ीर आज़म हिन मुल्क में कोन्हे, सिलेक्टेड वज़ीर आज़म आहे। इलेक्टेड वज़ीर आज़म त फॉर्म 45 वारो इमरान ख़ान हुयो जंहिंखे इक़्तिदार तव्हां न ॾिनो। त जेके 25% तव्हां बलूचिस्तान जे लाइ चओ था त उन्हनि खे ॾींदासीं सोन ऐं ट्रामे मज़ा मिल्कियत, उते तव्हां वटि नमक हराम, कमीना ऐं फोरू सरफराज़ बुगती जहिड़ा जेको हींअर वज़ीर आयल आहे बलूचिस्तान जो, अहिड़े क़िस्म जा माण्हू उते जेकॾहिं हूंदा ऐं उहे हिते तव्हांजा पैसा हुननि खे ॾींदा, उन जे पस मंज़र में हू तव्हांजा वज़ीर आला रहंदा, हुननि खे 5% 10% रॉयल्टी मिलंदी। बसि उन्हनि जो माण्हुनि जो तव्हां सां छा वञे। त साथियो, माहिरंग बलोच या उतां जा ॿिया क़यादत जेका जदोजहद थी करे KPK में मंज़ूर पश्तीन वारा जदोजहद था कनि या बलूचिस्तान में महमूद ख़ान अचकज़ई आहे या ॿियूं क़ुवतूं जेके पाकिस्तान में आहिनि, ॾखिण पंजाब में जेके क़ुवतूं आहिनि या सिंध में जेकी क़ौम परस्त क़यादत आहे जेकी ॾींहुं राति जदोजहद था कनि, उन्हनि जा इशूज़ इहे आहिनि त धरती ते मालिकी उन धरती धणनि जी आहे, उहे उन जा वारस आहिनि। पर बदकिस्मती सां असां वटि ईअं कोन्हे को। जेकॾहिं ईअं हुजे त पोइ थरकोल में जेके उते भंगी आहिनि, चौकीदार पटियाला, उहे सभु सिंधी ऐं ऑफिसर उते जेके आहिनि उहे सभई धारिया। उन खां पोइ टंडोजाम जेका सिंध में ॿोबी ऑयल गैस फील्ड आहे सांगड़ में, उतां गैस बि मिले थो ऐं तेल बि मिले थो, पर उन लाइ कंहिंखे न बिजली आहे न गैस आहे। उन खां पोइ कुन्नड़ गैस फील्ड टंडोजाम जिते LPG बि मिलंदी आहे, उहा 12 करोड़ रुपए जी LPG उते हर रोज़ु मिले थी। TOC टंडो आलम ऑयल कम्पलेक्स जिते रोज़ानो गैस
ऐं आयल हर रोज़ु मिलनि था, पर उतां जे इलाइक़े जे माण्हुनि खे इहा सहूलियत बिजली जी ऐं गैस जी बुनियादी सहूलियतूं कोन्हनि खे। कादरपुर ऑयल एंड गैस फील्ड गोटकी, जंहिंमें 72 खूह आहिनि, रोज़ानो मुनाफ़ो जंहिंजो 4 खां 5 करोड़ आहे रुपया, पर इहे सभु जेको गैस आहे वञे थो फौजी फर्टिलाइज़र कंपनी खे ऐं फैसलाबाद जे मिलुनि खे ऐं उन्हनि कंपनियुनि खे। त सिंधियुनि जो ऐं बलोचनि जो जेको नाणो लुटिजे थो, उहो तव्हां ई असां माण्हुनि सां वरी वेसाघाती आहे, वरी बेवाजिबी आहे। उनजो इदराक केरु कंदो, उनजो तदारक केरु कंदो? मौजूदा वक़्त जी पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे मफ़ादनि जो तहफ़ुज़ करण में फेल वई आहे। सरफराज़ बुगटी बलूचिस्तान जे मफ़ादनि जो तहफ़ुज़ करण में फेल वियो आहे। अचो त हिकु अहिड़ो रस्तो अख़्तियार कयूं जिते पंहिंजे धरती जे वसीलनि जा पाण वारस बणिजी सघूं ऐं पंहिंजे धरती जे वसीलनि जा, दरिया जा ऐं उन सां गॾोगॾु ॿियनि मामलनि जा पाण वारस बणिजी सघूं। साथियो, मुंहिंजो हीउ चैनल सब्सक्राइब कजो, शेयर कजो ऐं वधि में वधि ॿुधिजो ऐं ॿियनि ताईं बि पहुचाइजो, त उन में तव्हां ऐं असां पाण ख़ालिक़े काइनात जा सर्व सुजूद थींदासीं ऐं सुरख़ुरू थींदासीं त असां पंहिंजो किरदारु अदा कयो। महिरबानी प्यारा साथियो, अस्सलाम वालेकुम।